था कटनि था हेॾा, हाणे असां ग़रीब काॾे वञूं, मां गप मदई ऐं आसपास में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत ईंदड़ किस्त जा पैसा हलाईंदड़ डिवाइस माफ़िया के कंट्रोल करण में इदारा मुकम्मल नाकाम थी चुका आहिनि। डिवाइस होल्डर फी औरत का 800 का 1000 रुपया खुलेआम कटवती करण लगा आहिनि। SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कुराई बि समाज में करप्शन जो बिज विझंदड़ सब खां वॾनि दाड़ेलनि डिवाइस होल्डरनि के नक में नाकेली विझण में मुकम्मल नाकाम थींदे नज़र पियो अचे। शिकारपुर, गड़ियासीन, मदेजी, लकी, ॾखण, खानापुर समेत पूरे ज़िले में मौजूद सभी डिवाइस होल्डर जेकी मुस्तहिक औरतुनि का 800 रुपए का 1000 रुपया खुलेआम गैर कानूनी तौर ते कटवती करे धाड़ो हणी रहिया आहिनि। पुलिस इंतजामिया हुजे, BISP जा अमलदार या SBL बैंक जो अमलो हुजे, तोड़े ॿियूं धुरियूं संदन सां बराबर जा भाङे भाईवार बणियल आहिनि, मगर हिन निज ग़रीबनि ऐं अवामी मसइले ते कंहिंजो बि तवजो नाहे।